जमाल खान, राज के संभाल, न त ही राज छिड़विछिड़ थी वेंदो। चाचा पागली, चंद माण्हुनि खे पासीरो करण खां पोइ इन कोहिस्तान में खुद ब खुद अमन कायम थी वेंदो। ऐं उन खां पोइ इन कोहिस्तान में मुंहिंजे राज जा माण्हू खुशहालीअ वारी जिंदगी गुज़ारींदा, छो त अमन अमान हूंदो तो खुशहाली भी ईंदी। कहिड़ा माण्हू आहिनि? चाचा पागली, कहिड़ा माण्हू? हिकिड़ो बालाच, ॿियो शहरयार ऐं उन्हनि जा काटकू, इहे टूट छोरा, ॿियो केरु? इहे आहिनि जेके अमन अमान में खलल था विझनि। उहे त पंहिंजे पाण खे ॾोहनि जी दुनिया जो बादशाह था सम्झनि। मुंहिंजी सलाह आहे त तव्हांखे उन्हनि ॾांहुं हली वञणु घुरिजे। चाचा पागली, जेकॾहिं इहे काटकू पाण खे ॾोहनि जो बादशाह था सम्झनि त पोइ मां बि शहनशाह आहियां, शहनशाह जमाल खान। ऐं शहनशाह कंहिं वटि हली न वेंदो आहे। ऐं शहनशाह वटि ये ॾोहनि जी दुनिया जा बादशाह काटकू छोरा पाण हली ईंदा न शहनशाह जमाल खान जे दर ते। जमाल खान, वरी बि तोखे कंहिंखां सलाह मशवरो करणु घुरिजे। चाचा पागली, हिकु ॻाल्हि ॿुध, शहनशाह खे इन्हनि काटकू छोरनि जी सलाह जी का बि ज़रूरत न आहे। शहनशाह जेको हूंदो आहे न, उनखे न कंहिं वज़ीर न कंहिं मशीर जी सलाह जी ज़रूरत हूंदी आहे। ॿी ॻाल्हि, मूंखे कंहिंजी बि सलाह जी ज़रूरत न आहे। मां पंहिंजा फ़ैसिला पाण कंदो आहियां। हा चाचा पागली, न लोफर छोरनि खे समझाए छॾ ऐं उन्हनि खे सलाह ॾिजां। जेकॾहिं मुंहिंजे राज जे कंहिं बि माण्हूअ खे का रड़ बि आई न, मौत काटकू छोरनि जो जीअण हराम करे छॾींदुसि। ये धरती तव्हांजे लाइ तंग करे छॾींदुसि, छो त कोहिस्तान जी ज़मीन जो चप्पो चप्पो मूंखे पंहिंजी जान खां वधीक अज़ीज़ आहे। जमाल, तूं हर कंहिंजा मसला हल करे जल्द सां जल्द राज जी ये बेचैनी ख़त्म कर। चाचा पागली, हाणे तूं ॾिसजांइ, ॿुधो कोन अथई, सबर सोटो साण त कॾहिं कोई न करे। हाणे मूं सोटो खयो आहे, ॾिसजांइ, न कोहिस्तान में अमन अमान भी कायम थींदो ऐं खुशहाली भी ईंदी। कोहिस्तान जो अवाम खुशो खुरम ऐं खुशहाल जिंदगी गुज़ारींदा। दुखिया ॾींहं हुया, दुख जा ॾींहं ईंदा, दुख जा ॾींहं। संदर खे ज़िंदा नाहे छॾिणो। जमाल इंस्तौराब जी जेका मुखबरी करे रहियो आहे, हो बि संदर उनखे कंहिं बि सूरत में नाहे छॾिणो, नाहे छॾिणो। छा पिया सोचियो सरदार बालाज? मुंदर,
सोचा पियो त अॼु ताईं जेको बि असांखे नुक़सानु थियो आहे उन जो ज़िम्मेदार किथे न किथे सुंदर आहे। किथे किथे न सरदार, जिते किथे हुन मंडे असांखे नुक़सानु पहुचायो आहे। हर जाइ ते असांजी मुखबरी थो करे। जमाल ख़ान ऐं ॿियनि जा कन बि इहो मंडो थो भरे। पवन हुनखे पकड़े अच असां वटि त असां हुनजे कन में थियो विझूं। न को ॿुधंदो न को मुखबरी कंदो। हींअर ई वञी इन मंडे जी जांच थो लहां सरदार बालाज। बालाज पंहिंजे दुश्मन खे पाताल मां बि ॻोल्हे कढंदो आहे। सुंदर ज़मीन में हुजे या आसमान में, हुनखे ॻोल्हे अच। मां हुन सां अहिड़ो असरु कंदुसि जो सॼो राज ॾिसंदो। हाज़ुर सरदार, हाणे थो वञांसि हिन मंडे जी जांच लाइ। अॼु जे करे सोराब हित हुजे हा न, ये ॾुखिया ॾींहं हिते न हुजनि हा। सब खुशहाल ज़िंदगी गुज़ारनि हा। सोराब मुंहिंजी सॼी बांह सॼी बांह। हाणे जेसी ताईं बालाज खान खां वहिंवार न वठिबो तेसी ताईं सुख सां न वेहबो। जमाल ख़ान, मूंखे त सिर्फ़ु इहो डपु आहे त वॾे सरदार सां गॾु किथे हू अञे खे बि को नुक़सानु न पहुचाइनि। इन बालाज खान खे एतिरी ताक़त ई न आहे, न ही एतिरी जुरत करे सघे थो जो मुंहिंजी हानीअ खे नुक़सान पहुचाए सघे। चाचा पागली, हिकु ॻाल्हि गौर सां ॿुध। इहा पक त कर, इहो कमु बालाज जो आहे या ॿी कमु इहो कयो आहे? इहो कमु बालाज खान जो ई आहे जमाल ख़ान। चाचा बागली, जेकॾहिं इहो कमु बालाज जो आहे न त पोइ बालाज खे हुन जे कीए जी रुगो मां सज़ा न ॾींदुसि, पर सॼो राज हुनखे सज़ा ॾींदो। सॼो राज। जॾहिं बालाज खे सज़ा मिलंदी तॾहिं सॼो कोहिस्तान ॾिसंदो त मुजरिम खे हुन जी कीए जी सज़ा कीअं मिलंदी आहे। हुन खां पोइ कंहिं में एतिरी जुरत ई न थींदी जो अमन अमान में खलल विझे ऐं ॾोहारनि खे मिलंदड़ सज़ा ॾिसी सभु कननि में हथ विझी तौबा ताइब थींदा ऐं ॾोहारी कोहिस्तान छॾे वञी ॿिए हंधि पनाह वठंदा। जमाल ख़ान, पलांद ऐं वहिंवार त पिया थींदा, पर हिन वक़्तु राज खे सहारे जी ज़रूरत आहे। राज खे संभाल। मां वरी बि थो चवां, न त घर घर झेड़ो थींदो, माण्हू मरंदा, कोहिस्तान में खून रेज़ी थींदी। चाचा पागली, तुझी दुआ खपे। दुआ खनी मना। घर घर छेड़ो न थींदो घर घर छेड़ो। न ही राज जो को माण्हू मरंदो सिर्फ इहो बालाज खान मरंदो। बालाज खान ऐं हुन जो मौत इबरत जो निशान हूंदो। छो त हुन हिकु सरदारी घराणे जे फर्द खे क़तल कयो आहे। बाक़ी रही राज जी ॻाल्हि, राज खे मां छॾो छॾ थियण न ॾींदुसि। राज जे माण्हुनि खे पंहिंजे सीने सां लॻाए रखंदुसि। बस औलाद वांगुरु।
शहरबानो ही केर आहे? अम्मा जेकॾहिं हीअं न हुजे हा त शेर बहादुर मुंहिंजी इज़त बस दियो ख़ुदा हुन ज़ालिम खे पहुचंदो पुट, तोखे अलाह हुनजो अजूरो ॾींदो। पुट तुंहिंजो नालो छा आहे? मासी मासी मुंहिंजो नालो सोहराब आहे ऐं मां मासी ईअं ई शहरबानो मूंखे पाणी प्यारे नई ज़िंदगी ॾिनी। मासी जेकॾहिं शहरबानो न हुजे हा न त शायदि अॼु मां ज़िंदा न हुजां। सोहराब पुट, जेकॾहिं असां माउ धीअ खे सहारो न मिलियो न त असां ज़िंदा कोन रहंदासीं। तव्हां दिलि नंढी न कयो, पंहिंजे दिलि खे वॾो कयो। मां सोहराब तव्हां सां गॾु आहियां मासी, गॾु आहियां। पुट जेकॾहिं तोखे असांजो एतिरो ख़्यालु आहे न त जेके असां सां ज़्यादतियूं थियूं आहिनि उन्हनि जो बदिलो तोखे ज़रूरु वठिणो पवंदो। मुंहिंजे पुट करीम जा कातिल। मासी तूं फिक्र न कर, मां तुंहिंजे पुट करीम जे कातिल खे सज़ा ॾींदुसि, ज़रूरु ॾींदुसि। मुंहिंजे हथां हो बची न सघंदो मासी, न बची सघंदो। पुट जेकॾहिं तूं असां ग़रीबनि जी मदद कंदे न त अल्लाह साईं तुंहिंजी मदद कंदो। सोहराब इहो करे सुठो न कयो आहे। मां हिन खे ज़िंदा न छॾींदुसि। सोहराब इहो करे असांजी दुश्मनीअ खे मज़बूत करे छॾियो अथसि। उनखे इहा बि ख़बर आहे त ज़मान ख़ान ही ऐं जमाल हुन सां तरफ़दारी करे असां सां दुश्मनी जोड़ी आहे। जेकॾहिं ज़मान खान सोहराब सां इहो अशर करे हा असां सोहराब चुप करे वेहा। मूंखे त इहा बि ख़बर पई आहे त ज़मान खान वञी नेमत वटि पनाह वठी। जमाल खान बि हुनजी मदद कई आहे। शेर बहादुर खान, इहा त मूंखे बि ख़बर आहे ज़मान असांजी भेण जो कातिल हुयो, पर छा अदा आउं हुनखे ईअं माफ़ करे छॾे ॾियां? असांखे हिन राज ऐं भाग में दरपदर करण इहा पहिरीं शुरूआत असांजी दुश्मनी जी। साईं आउं हुननि खे कॾहिं बि विसारे नथो सघां। जेसि ताईं हुननि जो कब्रिस्तान न ठाहींदुसि तेसि ताईं आउं हुननि जे कठ आज़ाद बणिजी कढ लॻंदुसि। जंहिंजे करे जमाल ऐं सोहराब खे ख़तम करण ई मुंहिंजो मक़सदु आहे। सोहराब ऐं जमाल ऐं उन्हनि जे मदद करण वारे जो ऐं उन्हनि खे ख़तम करण ई मुंहिंजो मक़सदु आहे। शेर बहादुर खान, मां पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाब थींदुसि। हाणे त कोहिस्तान ॼण तुंहिंजी जागीर थी वई आहे, पियो जागीस। मुझे दिल जी जागीर जी मालिकाणी त तू मगरूर कोन थी हुए। ऐं यादि रखजांइ किथे ईअं न थिए त तुंहिंजी इहा मगरूरी जल्द टुटी वञे। असांजे दिल जी जागीर में रही करे अहिड़ा ख्वाब न ॾिसंदी करानी।
मां इहे ख़्वाब ओस ताणी ॾिसंदसि जेसि ताणी मुंहिंजे ख़्वाबनि जी ताबीर मूंखे मिली न वञे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तुंहिंजे ख़्वाबनि जी ताबीर का ॿी आहे छा? जंहिंजो हथ मां जल्दी पंहिंजे हथ में वठण वारी आहियां। अञा मां उहो पुट ई नाहे ॼणियो जंहिंजो हथ तुंहिंजे हथ में हुजे। मां उहे हथ ई वढे छॾींदुसि। ऐं मुंहिंजो बि ज़िद आहे त मां मरण ताणी हुनजो इंतज़ारु कंदसि। हनी हनी ईअं त तूं पोड़ी थी वेंदी आहे। हिन खां पहिरीं जो तूं पोड़ी थी वञी मुंहिंजे दिलि जी जागीर जी राणी थी वञ ऐं हिन सॼी कोहिस्तान जे जागीर मुंहिंजे मुरीद खे मूंखां जुदा कयो आहे हुन जागीर में रहंदड़ जी मां कीअं थी सघां? तूं दिलि जाए कर हनी। मां बि ओसी ताईं तोसां शादी न कंदुसि जेसि ताईं तुंहिंजे मुरीद जो प्लान न कयां। मां जमाल खान खे कीअं सम्झायां जेकॾहिं हुन मुरीद जे कातिलनि खे मारे छॾियो त मां सॼी ज़िंदगी हुनजो ग़ुलाम थी रहंदसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।